तमी राज़ी आहे, अल्लाह राज़ी आहे। वीडियो में गाल कंदासीं मंज़ूर सखीराणी मुमताज़ मौलाई के बारे में केड़ा गुफ्ता ॻाल्हाया ऐं उन खां पोइ सोशल मीडिया ते इहो वीडियो तमामु घणो वायरल आहे ऐं मुमताज़ मौलाई उन जे बारे में रिस्पॉन्स छा ॾिनो ऐं मुमताज़ मौलाई जो बयान साम्हूं आहे उन छा चयो। दोस्तों ॿिन्हिनि फ़नकारनि जे बारे में इन वीडियो में मुकमल ॻाल्हि कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त उस्ताद मंज़ूर सखीराणी हिकु तमामु बहितरीनु फ़नकार आहे सिंध जो ऐं उन जा जेके पुराणा गीत आहिनि तमामु घणा मक़बूल थिया। दोस्तों सिंध जो जेको बहितरीनु फ़नकार आहे मुमताज़ मौलाई जेको शाइर बि आहे, तक़रीबन कमो बेश सिंध जा जेके बि नंढा वॾा फ़नकार आहिनि उन्हनि सभिनीनि मुमताज़ मौलाई जी शाइरी ॻाई आहे वेंदे जलाल चांडिए ताईं। दोस्तों जलाल चांडियो बि सिंध जो हिकु मोतबर फ़नकार हुयो, लेकिन उन जी शाइरी बि मुमताज़ मौलाई जी शाइरी जलाल चांडिए पंहिंजी ज़िंदगीअ में ॻाई, कुझु कलाम ॻाया ऐं मंज़ूर सखीराणी जलाल जेको आहे सो मंज़ूर सखीराणी मुमताज़ मौलाई जे बारे में कहिड़ा उन गुफ़्ता चया ऐं कहिड़ियूं तारीफ़ूं कयूं मुमताज़ मौलाई जूं। दोस्तों उमूमन तव्हां ॾिसंदा हूंदो त फ़नकार हिक ॿिए जे मथां तमामु घणी तनक़ीद बि कंदा आहिनि ऐं पाण में ठहंदा न आहिनि। त दोस्तों मंज़ूर सखीराणी वाहिद उहो फ़नकार आहे जंहिं मुमताज़ मौलाई जी तमामु घणी नेकी कई ऐं मुमताज़ मौलाई जेको शागिर्द आहे जेको आहे सो उस्ताद मंज़ूर सखीराणी जो ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी खे तमामु बहितरीनु शाइरी मुमताज़ मौलाई ॾिनी। सिंध में जेके बि जेको आहे सो शाइर आहिनि उन्हनि मां तमामु घणी शाइरी मुमताज़ मौलाई जी उस्ताद मंज़ूर सखीराणी ॻाई ऐं तमामु घणी मंज़ूर सखीराणी इज़त कंदो आहे मुमताज़ मौलाई जी ऐं मुमताज़ मौलाई बि तमामु घणी रिस्पेक्ट कंदो आहे जेको आहे सो मंज़ूर सखीराणी। उस्ताद मंज़ूर सखीराणी दादू शहर जो रहाकू आहे ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी जा कमो पेश 200 खां मथे एल्बम रिलीज़ थी चुका आहिनि ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी जा जेके बि पुराणा एल्बम आहिनि उहे तमामु घणा हिट थिया ऐं तमामु बहितरीनु कलाम आहिनि। जंहिंमां हिकिड़ो कलाम मंज़ूर सखीराणी इहो बि ॻायो त उल्क मुल्क जा माण्हू मोटी वतन पंहिंजे ते आया, तू न मोटे परदेसी परदेसी। इहो कलाम तमामु घणो हिट थियो सिंध में ऐं अॼु ताईं बि तव्हां ॾिसंदव यूट्यूब ते फेसबुक ते तमामु घणो सर्च थियण वारो इहो कलाम आहे। ऐं मुमताज़ मौलाई जे बारे में हिकिड़े महफ़िल में मुमताज़ मौलाई मौजूदु हुयो ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी बि मौजूदु हुयो ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी माइक हथ में खणी पिंडाल सॼो भरियलु हुयो। मुमताज़ मौलाई जी तमामु घणी नेकी कई ऐं मुमताज़ मौलाई जी तमामु घणी जेको आहे सो साराह कई। दोस्तों मुमताज़ मौलाई बि उस्ताद जो अदब कंदे पहिरें पई उस्ताद खां दुआऊं पियो वठे ऐं मुमताज़ मौलाई बि तमामु घणी मंज़ूर सखीराणी जो ख़्यालु कंदो हुयो। त दोस्तों अहिड़ा मज़ेदार सिंध जा जेके गुलूकार ऐं सिंध जा जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि जे बारे में असां पंहिंजे चैनल ते वीडियो आणींदा रहंदा आहियूं। वीडियो केॾांहुं सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी